ठठो माखबर ॾींदाल गुज़िरियल रात देर सां ठठे जा शहरी वापडा ऐं इरीगेशन अमले खिलाफ सरापा एहतजाज। ठठो बाईपास रोड ते जबरदस्त धरणो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठठे जे सदर सादिक अली मेमून, वापारी अगवान डॉक्टर कामरान कुरैशी, सैयद अल्ताफ शाह शिराजी, पीपी सिटी जनरल सेक्रेटरी मुश्तबा कुश्क ऐं ॿियनि जी शिरकत शहरनि पारां वापडा ऐं इरीगेशन अमले खिलाफ छिती नारेबाज़ी। उन मौके ते DSP जुम्मा खान पंवर पहुची पीपी ज़िले सदर सादिक अली मेमून खे यकीन ॾियारींदे चयो त DC ऑफिस ठठो में हिन मामले बाबत एक गॾिजाणी रखियल, जंहिंमें इरीगेशन जा ऑफिसर ऐं वापडा XN ऐं AC वापडा जन शिरकत कंदा, जंहिंमें बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ गौर फिकर करे लोड शेडिंग जो शेड्यूल जारी कंदा, जॾहिं त इरीगेशन पारां पाणी जी खोट ख़त्म कई वेंदी। जॾहिं त जवाब में PP अगवान सादिक अली मेमून चयो त जेकॾहिं मामलो हल न थियो त ॿीहर बाईपास ते धरणो हयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।